हेलो व्यूअर, आई एम आज़ाद सागर जान। इंग्लिश सिंधी ग्रामर में अॼु असांजो पार्ट नंबर 12 आहे। अॼु असां सिखंदासीं ग्रामर छा आहे, ज़मान छा आहे ऐं टू बी ज़मान कहिड़ा आहिनि। ठीकु आहे, उन जी मुतलक़ असांजो ही पार्ट आहे। ओके, त वाट इज़ ग्रामर? ग्रामर छा आहे? असीं ग्रामर त सिखूं था, पर ग्रामर छा आहे, ग्रामर छा खे चइबो आहे। ठीकु आहे, त हिन जी डेफिनेशन आहे सिर्फ़ु हिकिड़े जुमिले में, हिकिड़ी लाइन में। ग्रामर इज़ द गाइड ऑफ लैंग्वेज, यानी ग्रामर ॿोलीअ जो रहबर आहे। ठीकु आहे, वाट इज़ ग्रामर? ग्रामर इज़ द गाइड ऑफ लैंग्वेज। ग्रामर ॿोलीअ जो रहबर आहे। उमेद कयूं था तव्हांखे बि यादि थी वियो हूंदो ऐं तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त ग्रामर छा आहे या ग्रामर छा खे चइबो आहे। ठीकु आहे, ग्रामर जी डेफिनेशन वसिफ़ तमामु सवली आहे। हिकु जुमिले में ग्रामर जी वसिफ़ा डेफिनेशन आहे। ठीकु आहे, ग्रामर इज़ द गाइड ऑफ लैंग्वेज, यानी ग्रामर ॿोलीअ जो रहबर आहे। ठीकु आहे, हलूं था हाणे टेंस। टेंस यानी ज़मान। ठीकु आहे, त ज़मान छा खे चइबो आहे? ज़मान छा आहे? ज़मान जी डेफिनेशन, द वर्ड टेंस हैज़ बिन टेकिंग फ्रॉम द वर्ड ऑफ लातिन लैंग्वेज टेम्पस which means time, area or period in English language। लफ़्ज़ टेंस यानी ज़मान लातिनी ॿोलीअ मां वरितल आहे, जंहिंजो अंग्रेज़ी में मतिलबु आहे वक़्तु, दौर या ज़मानो। ठीकु आहे, लफ़्ज़ टेंस यानी ज़मान। नोट, there are 3 different periods in man's life in which he passes him life। ओके, हिन सिंधी में ट्रांसलेट करे ॿुधायूं था। नोट, इंसान जे ज़िंदगी में 3 मुख़्तलिफ़ दौर हूंदा आहिनि जंहिंमें हू पंहिंजी ज़िंदगी बसर कंदो आहे। ठीकु आहे, उहे कहिड़ा 3 दौर आहिनि तव्हांखे ॿुधायूं था। ठीकु आहे, उहे 3 दौर पीरियड हेठि ॾिजनि था। नंबर 1 एग्ज़ाम्पल ॾेई ॿुधायूं था। आई एम यूअर फ्रेंड, प्रेजेंट। ठीकु आहे, आई वॉज यूअर फ्रेंड, इहो पास्ट आहे। ओके, नंबर 3 आई शैल बी यूअर फ्रेंड, इहो फ्यूचर आहे। हिन सिंधी में ॿुधायूं था, मां तुंहिंजो दोस्त आहियां, यानी हाल जी ॻाल्हि थो करे। ठीकु आहे, मां तुंहिंजो दोस्त हुयसि, यानी गुज़िरियल वक़्त जी ॻाल्हि आहे, माज़ी। मां तुंहिंजो दोस्त रहंदुसि, यानी ईंदड़ वक़्त जी ॻाल्हि आहे, इहो आहे मुस्तक़बिल, फ्यूचर। टू बी टेंस, हलूं था हाणे सिखणु टू बी टेंस। ठीकु आहे, टू बी टेंस खां पोइ असां अॻिते हली ज़मान बि सिखूं था। फ़िलहालु टू बी ज़मान सिखंदासीं। ठीकु आहे, टू बी टेंस। लेट्स गो टू स्टार्ट, अचो त सिखूं। नंबर 1 प्रेजेंट टू बी टेंस। ठीकु आहे, यानी ज़मान हाल हुजणु। हिन जी डेफिनेशन आहे। ठीकु आहे, इज़, एम, आर द टू बी वर्ब्स विच आर मोस्टली यूज टू शो द स्टेट एंड एक्साइटेंट्स ऑफ ए नाउन, ए प्रोनाउन और एनी सब्जेक्ट इन रनिंग और प्रेजेंट टेंस। इज़, एम, आर हुअण वारा फ़ैल यानी टू बी वर्ब्स आहिनि। ठीकु आहे, जेकी अक्सर करे कंहिं इस्म, ज़मीर या कंहिं बि फ़ाइल जी हालत ऐं मौजूदगी खे हलंदड़ वक़्त में ॾेखारण लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। एग्ज़ाम्पल, शी इज़ पाकिस्तानी, स्टेट। ठीकु आहे, हूअ पाकिस्तानी आहे, इहो हालत बयानु थो करे। वी आर इन सखर, एक्साइटेंट्स, असां सखर में आहियूं, यानी मौजूदगी। नोट, जेकॾहिं असां हिकु बयानी जुमिले या सादे जुमिले खे ताक़ीदी ठाहिण लाइ फ़ेल हुअण खां बाद में लफ़्ज़ रियली रखंदा आहियूं। एग्ज़ाम्पल, आई एम हेयर इन पाकिस्तान, सिंपल यानी सादो जुमिलो आहे। आई एम रियली हेयर इन पाकिस्तान, एम्फेटिक यानी ताक़ीदी जुमिलो थी वियो हाणे। नोट, जेकॾहिं जुमिले में को सिफ़त हूंदो आहे ऐं उनखां पोइ के इस्म आम हूंदा आहिनि, त पोइ जुमिले में पहिरीं आर्टिकल ए या एन रखंदा आहियूं। मिसाल, आई एम नॉट रिच, हिन में को बि इस्म न आहे, इन जे करे असां आर्टिकल न रखियो आहे। आई एम नॉट ए रिच मैन।
मां हिकु अमीर माण्हू आहियां, ठीकु आहे। हिते आर्टिकल जो इस्तेमालु कयो आहे, छाजे करे रिच सिफ़त आहे, सिफ़त खां पोइ इसम आहे, इसम खां पहिरियां सिफ़त आहे, सिफ़त खां पहिरियां ए आर्टिकल आहे। पास्ट टू बी टेंस, ठीकु आहे। हलूं था पास्ट टू बी टेंस ॾे ऐं हिन जी मुकमल मालूमात हासिलु कयूं था। पास्ट टू बी टेंस, ठीकु आहे, यानी ज़मान माज़ी हुजणु, ज़मान हाल हुजणु सिखी आया आहियूं। प्रेज़ेंट टू बी टेंस हाणे आहे पास्ट टू बी टेंस। हिन जी डेफिनेशन आहे, वाज़ एंड वर आल्सो टू बी वर्ब्स which are also used to show the state and excitements of a noun, a pronoun or any subject, but in past time a past tense। यानी वाज़ ऐं वर पिण हुअण वारा फ़ैल टू बी वर्ब्स आहिनि, ओके, जेकी पिण इसम, ज़मीर या कंहिं बि फ़ाइल जी हालत ऐं मौजूदगी खे ज़ाहिर करण लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि, पर गुज़िरियल वक़्त में, ठीकु आहे। एग्ज़ाम्पल यानी मिसाल, आई वॉज बिज़ी, स्टेट मां मसरूफ़ हुयसि, यानी कि हालत बयान थो करे, ओके। आसिफ वॉज ए पुअर मैन, इहा बि स्टेट आहे, ओके, यानी आसिफ ग़रीब माण्हू हो, हालत। देवर इन सिटी एक्साइटेंट्स, ओके, यानी उहे शहर में हुआ, इहो छा आहे, मौजूदगी आहे। यादि रखो त अहिड़नि क़िस्मनि जे ज़माननि में फ़ाइल जो को बि कमु न थींदो आहे। हीअ ज़मान सिर्फ़ु फ़ाइल जी हालत या मौजूदगी खे ज़ाहिर कंदा आहिनि। फ्यूचर टू बी टेंस, प्रेज़ेंट टेंस, पास्ट टेंस असां सिखिया आहियूं, हाणे सिखंदासीं फ्यूचर टू बी टेंस, ओके। हलूं था फ्यूचर टू बी टेंस ॾे। फ्यूचर टू बी टेंस यानी ज़मान मुस्तक़बिल हुजणु। हिन जी इंग्लिश में डेफिनेशन आहे, in fact shall be and will be the helping verbs of future continuous tense, but sometimes they are used being the to be verbs to tell the state and existence of a noun, a pronoun or any subject in future। हक़ीक़त में will be ऐं shall be ज़मान मुस्तक़बिल जारीअ जा मददगार फ़ैल आहिनि, पर कॾहिं मुस्तक़बिल में इसम, ज़मीर या कंहिं बि फ़ाइल जी हालत ऐं मौजूदगी खे ज़ाहिर करण लाइ बतौर फ़ैल हुअण या हुजण बाबति इस्तेमालु थींदा आहिनि। एग्ज़ाम्पल, कामन विल बी ए फार्मर, यानी कामन हारी थींदो, इहो छा आहे, हालत आहे, स्टेट बयान थो करे, ठीकु आहे। मिल्क विल बी इन ए जग, खीर गिलास में हूंदो, जग में खीर हूंदो, यानी मौजूदगी। नोट, जॾहिं त असां हिकु ताक़ीदी जुमिलो बणाईंदा आहियूं त जुमिले में विल बी जी जॻह ते शल बी ऐं शल बी जी जॻह ते विल बी रखंदा आहियूं, ठीकु आहे। वरी बि तव्हांखे थोरो इन बारे में सम्झायूं था जीअं तव्हांखे आसानी थिए। अचो त कुझु मिसाल ॾिसूं। आई शल बी एन इंजीनियर, सिंपल यानी सादो जुमिलो आहे, मां इंजीनियर थींदुसि, सादो आहे। हिन खे जॾहिं असां ताक़ीदी कंदासीं त शल बी जॻह ते विल बी रखंदासीं, यानी आई विल बी एन इंजीनियर, इहो छा आहे, एम्फेटिक, यानी मां ज़रूरु इंजीनियर थींदुसि, इहो थी वियो ताक़ीदी। यू विल बी पास, सिंपल आहे, ओके। यू शल बी ए पास, एम्फेटिक, ताक़ीदी। उमेद कयूं था तव्हांखे एतिरो सम्झ में अची वियो हूंदो। नोट, उहो वाज़िह क़ानून आहे त ज़मान मुस्तक़बिल जे सभिनी ज़माननि में शल बी हमेशह आई ऐं वी फ़ाइलनि सां इस्तेमालु कयो वेंदो आहे, जॾहिं त विल बी हमेशह ही, शी, इट, यू एंड दे या नाले वग़ैरह सां इस्तेमालु कई वेंदी आहे। आई शल बी ए पोइट, मां शाइर थींदुसि, आई सां वी सां शल बी, ठीकु आहे। शी विल बी एन एक्ट्रेस, हूअ अदाकारा थींदी, आई वी खां अलावा विल बी इस्तेमालु कई वेंदी आहे। असांजे चैनल खे लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा त जीअं असांजी हर वीडियो वक़्त से तव्हां ताईं पहुचे। असांजे ईंदड़ पार्ट में ज़मान हाल, ज़मान माज़ी ऐं ज़मान मुस्तक़बिल हूंदा, ठीकु आहे।
वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल खे लाइक कंदा रहो, कमेंट कंदा रहो। अगर सब्सक्राइब ना किया तो सब्सक्राइब ही ज़रूर कयो। वीडियो मुकम्मल ॾिसो त जीअं तव्हांखे आसानी सां समझ में अचे। ठीक है, थैंक्स फॉर वॉचिंग, टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।